हिते मां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। खोड़ा रिपरी रोड ते मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबब नींगर फौत थी वियो आहे। जी नाज़रीन, अहम ख़बर आहे अवां शेयर कंदासीं। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। गंबट खां खोड़ा रिपड़ी रोड ते मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबब नींगर फौत थी वियो आहे। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर आहे गंबट खां खोड़ा रिपड़ी रोड ते मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबब नींगर फौत थी वियो आहे। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। खोड़ा रिपरी रोड ते मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबब नींगर फौत थी वियो आहे। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। गंबट मां ख़बर आहे जिथे खोड़ा रिपड़ी रोड ते मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबब नींगर फौत थी वियो। नींगर जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। खोड़ा वेझो रिपड़ी रोड ते मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबब नींगर फौत थी वियो। नींगर जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम अची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे गंबट मां जिथे खोड़ा रिपड़ी रोड ते मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबब नींगर फौत थी वियो आहे। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो।